सिंध सभा तरफ़ां ईद ॾींहं ते खंबे गुम कयल कारकुननि जी आज़ादी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कराची में सिंध सभा अॻवान हुसैन सिंधी जी अॻवानी में खंबे गुम कयल इनाम सिंधी ऐं ॿियनि क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हैदराबाद में सिंध सभा अॻवान शबीर सिंधी, जीअं सिंध तहरीक जे डिप्टी जनरल सेक्रेटरी अनवर बुर्दी ऐं ॿियनि जी अॻवानी में जबरी गुमशुदनि ख़िलाफ़ 7 कलाक जी नसीम नगर चौक ते बुख हड़ताल कई वई। मोरो में शमन इनकलाब जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। शहदाद कोट में सिंध सभा अॻवान नसीबुल्ला खोसो जी अॻवानी में खंबे गुम कयल डॉक्टर फ़तेहमंद खोसो ऐं ॿियनि खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवान ॻाल्हाईंदे चयो त रियासती इदारा मुसलसल खंबे गुम कयल क़ौमी कारकुन पंहिंजे अताब घरनि में क़ैद करे छॾियो आहे, जंहिं करे केतिरा ई साल गुज़री विया आहिनि, प्यारनि खे आज़ादु नथो कयो वञे। ताज़ो इनाम सिंधी खे कराची मां खंबे गुम कयो वियो आहे। असीं मुतालबो कयूं था त फौरी तौर ते खंबे गुम कयलनि खे आज़ादु कयो वञे त जीअं हुननि जा प्यारा ईद जूं ख़ुशियूं मल्हाए सघनि। मुझो नालो परवर चांडियो है। बेसिकली मां वकील आहियां हाई कोर्ट जो ऐं मुंहिंजो ज़्यादातर कमु जेको आहे इनफोर्स डिसअपीरेंस ते आहे। राति साईं इनामुल्ला अब्बासी, तव्हां सभिनी खे ख़बर आहे, साईं इनामुल्ला अब्बासी जबरी गुमशुदगियुनि जे ख़िलाफ़ भरपूर आवाज़ उथारींदो रहियो। राति 3 वॻे संदसि शाह अनायत वारे एजेंसी जे अहलकारनि संदसि घर में घिरी करे साईं खे जबरी गुम करे छॾियो आहे, जंहिंजो हिन वक़्त ताईं को बि दस्पतो न आहे। साईं मूंसां गॾु जेको आहे सो साईं इनाम अब्बासी साहिब जी घरवारी अदी शबाना मौजूदु आहे, जेका कराचीअ जे मुख़्तलिफ़ थाणनि ते जेको आहे साईं जी जेको आहे ॻोल्हा कई, पर साईं जो किथे बि दस्पतो मालूम न थी सघियो आहे। पोइ साईं जी घरवारी हीअ एप्लीकेशन जेको आहे सो खणी वई सचल पुलिस स्टेशन ते तक़रीबन 2 कलाक पहिरियां, पर सचल पुलिस स्टेशन जो SHO ऐं ॿियो अमलो संदसि हीअ दरख़्वास्त गुमशुदगी जी सिर्फ़ु दरख़्वास्त वठण खां इनकार करे छॾियो। हीअ कानून आहे, माण्हुनि खे खंबे गुम कयो थो वञे, पर उन्हनि जा जेके प्यारा आहिनि उहे उन्हनि जी गुमशुदगी जी जेकी दरख़्वास्त हिकिड़ी सिंपल दरख़्वास्त आहे उहा थाणे ते जमो करणु वञनि था, पर हितां जी पुलिस जेको आहे सो उहा इनकार थी करे त असां हीअ तव्हांजी दरख़्वास्त न वठंदासीं। रज़ा भट्टी जी घुरूं था, सोहेल रज़ा भट्टी जी घुरूं था, निसार पंवर जी घुरूं था, मोहसिन पंवर जी घुरूं था, कराची मां खंबे गुम कयल निसार पंवर जी घुरूं था, मोहसिन पंवर जी घुरूं था, सैयद अरसलान शाह जी घुरूं था, फ़कीर जादगांव जी घुरूं था, अयूब कांदड़ो जी घुरूं था, अयूब कांदड़ो जी घुरूं था, ज़फ़र चांडियो जी घुरूं था, बचल भंडाणी जी घुरूं था, बचल भंडाणी जी घुरूं था, सोहेल रज़ा भट्टी जी घुरूं था, फ़कीर शबीर कमरानी जी घुरूं था, पठान खान ज़ोरानी जी घुरूं था, पठान खान ज़ोरानी जी घुरूं था, अल्लाह वधायो मार जी घुरूं था, इंसाफ़ दायो जी घुरूं था, नवीद मीरानी जी घुरूं था, मुर्तज़ा चोणे जो जी घुरूं था। सिंध मां खंबे गुम कयल सिंधी इनाम खे यासिर चांडियो खे, यासिर चांडियो खे, शाहिद चांडियो खे, शाहिद चांडियो खे, सिंध जे शऊर खे। सभई क़ैद खाना असां लाइ आहिनि, गिचीलो गाना असां लाइ आहिनि। हक़ मौजूद साथियो, जीअं सिंधु देश, जीअं मुफ़्ती आज़म साईं GM सैद, अॼु जीअं त ईद ॾियारो समूरी सिंध क़ौराम बर्पा तशद्दुद ज़ुल्म सां भरियल आहे। उन ज़ुल्म जी हिकिड़ी वॾी दास्तान, अज़ीम दास्तान ऐं ड्रिगी दास्तान इहा बि आहे त असां वटि हिकिड़ो संगीन मामिलो खंबण गर्दी शुरू जारी आहे। ऐं उन खंबण गर्दी जे जेके सिलसिले में सिंध जा साञामंद शागिर्द, साञामंद मज़दूर, साञामंद लेखक, सहाफ़ी, अदीब, क़ौमी कारकुन उन जो शिकार बणिबा रहिया आहिनि। ऐं उन खंबण गर्दी जे पोयां जंहिंजा हथनि उहे इदारा, उहे कानून नाफ़िज़ कंदड़ इदारा, उहे एस्टेब्लिशमेंट जा बूट बरदार कंहिं बि सूरत उन खे तस्लीम करण जे लाइ तयारु न आहिनि। उन्हनि हिकिड़ी ख़ामोशी था जेको सिलसिलो खंबण गर्दी जो जारी कयो 1947 खां पोइ अॼु ॾींहं ताईं जारी आहे। ऐं ख़ासि करे मज़लूम क़ौमुनि जी पुकार जे पुकारींदड़ माण्हुनि खे हू पंहिंजे घरनि मां, पंहिंजनि ऑफिसुनि मां, पंहिंजे पोरियतनि जे रोज़गार जी जॻहियुनि तां खंबे गुम कंदा आहिनि। ईद ॾियारे ते असीं सिंध सभा ऐलान कयोसीं, सिंध जे ज़िलनि में असीं खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ
कूड़नि केसनि में सज़ा काटींदड़ क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ, सिंधु दरिया जे ख़िलाफ़ धाड़े जे ख़िलाफ़, सिंधी इनाम जी आज़ादी जे लाइ हिकिड़ो अलामती बुख हड़ताल सिलसिलो जारी कयो जी। नसीम नगर हैदराबाद ते बि अलामती बुख हड़ताल सिलसिलो जारी आहे। जीअं त असीं मुतालबो कयूं था यूएनओ खां, अक़वाम मुतहदा खां, ह्यूमन राइट्स खां, इंसानी हक़नि जी पासदार तंज़ीमुनि जे अमल बरदारनि खां, त अमीं जेका दावा कयो था इंसानी हक़नि जी भञकड़ी जे ख़िलाफ़ अमीं साबित क़दम थी बीहंदा, त मां गुज़ारिश कंदुसि त अमीं हिकु नज़र सिंध जी तरफ़ फेरायो, हिकु नज़र सिंध ॾांहुं ॾिसो त जेका इंसानी हक़नि जी भञकड़ी समूरी दुनिया जी तरफ़ हिकु तरफ़ थी रही आहे, त ॿी तरफ़ मां सम्झां थो समूरी दुनिया में एतिरी इंसानी हक़नि जी लताड़ न थी रहंदी जेतिरी सिंध में थिए पई। हिते इंसानी के खंभ गुम करण खां पोइ ॿियो सिलसिलो फेज़ 2 जारी कयो वेंदो आहे, जेको कूड़नि केसनि में वॾनि बम बारूदनि सां पेश करे उन्हनि खे सालनि जा साल कूड़नि केसनि में सज़ा काटे उन्हनि जूं जवानियूं जेलनि जे हवाले कयूं वेंदियूं आहिनि। असीं उन्हनि खे गुज़ारिश कंदासीं यूएनओ के, इंसानी हक़नि जी पासदार तंज़ीमुनि खे हिकु नज़र सिंध ॾांहुं फेरायो। सिंध मक़तलगाह बणिजी चुकी आहे। सिंध में रियासती इदारा, सिंध में पंजाबी बूट बरदार, सिंध में उहे बंदूक बरदार सिंध खे खाई कुचले, सिंध खे चिचरे तज़लीलुनि जी तरफ़ वधी रहिया आहिनि। असीं मुतालबो कयूं था त वधि खां वधि सिंधी क़ौम खे त अचो गॾिजी बीहूं, हिन ज़ुल्म, तज़लील, तशद्दुद, जबर, ॾाढ, खबरजण चिचड़जण सां गॾिजी विढ़ूं। असां सम्झूं था जेकॾहिं सिंधी क़ौम पंहिंजे हक़नि जे लाइ न विढ़ंदी, जेकॾहिं पंहिंजे हक़नि जे लाइ रोडनि रस्तनि ते इन्हनि जाबिर हुकुमराननि जी ॻिची में न वठंदी, तेसीं ताईं इहो ज़ुल्म, तशद्दुद, तज़लील, जबर, खबरजण चिचड़जण जारी रहंदो। अचो गॾिजी पंहिंजे खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जे लाइ आवाज़ बणिजूं, सिंध जे शऊर जी आज़ादी जे लाइ आवाज़ बणिजूं। जीएसएन जीएसआई जीएम ते तो जीअं त अॼु ईद जे भलारे ॾींहुं असां सिंध सभा जे तरफ़ां नसीम नगर चौक ते सिंध मां जबरी गुमशुदगियूं जेके आहिनि रियासत जे तरफ़ां ताज़ो सिंध सभा जे सरवान साईं इनाम सिंधी खे बंदूक जे ज़ोर ते उनखे घरां खंभे गुम करे छॾियऊं ऐं उनजे बचड़नि ईद पंहिंजे पीउ खां सिवा कयो। अलाए केतिरा क़ौमी कारकुन, दानश्वर, सहाफ़ी, शागिर्द सिंध मां आकिब चांडियो, ज़फर चांडियो, सोबत खोसो समेत लातदाद क़ौमी कारकुन सालनि खां वठी गुम आहिनि। चाचा आयूब कांदड़े खे 7 साल थी विया, उनजा बच्चा परेशान आहिनि। छा इंसानी हक़नि खे उन्हनि जी तंज़ीमनि खे इहो ज़ुल्म सिंध जे अंदरि नज़र नथो अचे? असांजे लाइ नथा ॻाल्हाए सघनि किथे। ऐं मोहन मेंघवार खे 8 साल थिया आहिनि, जेको इंजीनियरिंग जो शागिर्द आहे, मेहरान यूनिवर्सिटी मां सरियाम खंभे गुम कयो वियो आहे। हे रियासत जी जेका ॾाढ आहे, जबर आहे, इन जे ख़िलाफ़ अॼु असीं एहतजाज था कयूं। हिन एहतजाज जो इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं ऐं वस वारा नोटिस वठी साईं इनाम सिंधी समेत सभिनि खे आज़ादु कयो वञे। जी साईं जीएम सैद, अॼु असां ईद जे ॾियारे हिते एहतजाज लाइ वेठा आहियूं नसीम नगर चौक ते। साईं इनाम खे टियों ॾियारे घर मां खंभे राति जो 3 वॻे बंदूक बरदार खंभे गुम करे छॾियो अथनि ऐं सिंध मां जेका क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि खे खंभे 4 साल 5 साल, कंहिंखे 24 खां, कंहिंखे 22 खां खंभे गुम कयो अथनि। अॼु असां उन्हनि जी आज़ादी लाइ वेठा आहियूं हिते नसीम नगर चौक ते। ऐं जेसि ताईं साईं इनाम खे आज़ादु नथा करनि, ज़ाहिर नथा करनि, तेसि ताईं असांजो एहतजाज जारी रहंदो। जीअं सिंधु देश, जीअं रहबर सिंध साईं जीएम सैद, सिंध सभा मर्कज़ पारां ऐलान थियल मार्च जेको ॻोठु लिगारी बिजराणी जे बेगुनाह क़ैदियुनि जी आज़ादी लाइ ऐं शहीदनि जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ जेको मार्च असांजो ऐलान थियल हो ॻोठ खां मोरो ताईं, पर हाणे ख़बर पई आहे त जेके बेगुनाह क़ैदी आहिनि उन्हनि जूं ज़मानतूं मंज़ूर थी वियूं आहिनि ऐं उहे कुझु ॾींहंनि में ॿाहिरि निकिरी ईंदा। जेकॾहिं उहे क़ैदी न छॾिया विया त नेक्स्ट जेको मार्च आहे उहो असां भरपूर तरीक़े सां ॻोठु लिगारी बिजराणी खां मोरो प्रेस क्लब ताईं वठी वेंदासीं ऐं अॼोको जेको मार्च आहे असांजो उनखे असीं ॻोठु ताईं महदूद रखूं था, छो जो क़ैदियुनि जूं ज़मानतूं जेके आहिनि उहे मंज़ूर थी वियूं आहिनि। ऐं नेक्स्ट जेका जिदोजहद आहे उहा शहीद इरफान लिगारी, शहीद ज़ाहिद लिगारी जे कातिलनि जी गिरफ़्तारी ताईं जारी रहंदी। ऐं ॿियो मुतालबो इहो आहे त सिंध सभा अॻवान इनाम सिंधी खे आज़ादु कयो। सिंध सभा साथी शाहिद चांडियो खे, जंहिंखे राति हिन मार्च जे करे मोरो मां खंभे गुम कयो वियो एसएचओ जे थ्रू,
उन ते 13 ॾींहं हणी ऐं उनखे हालानी में ज़ाहिर कयो वियो आहे। असीं इहो मुतालबो कयूं था त असांजे ॿिन्हिनि साथियुनि खे साईं इनाम सिंधी खे ऐं शाहिद जांडियो खे आज़ादु कयो वञे ऐं ॻोठ लिगारी बिनाणी जा जेके बेगुनाह क़ैदी आहिनि उन्हनि खे आज़ादु कयो वञे। शहीद इरफान लिगारी, शहीद ज़ाहिद लिगारी जे कातिलनि खे गिरफ़्तार करे उन्हनि खे फांसी ते चाढ़ियो वञे, न त नेक्स्ट जिदोजहद जेका हूंदी उहा कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ हूंदी। जीअं सिंध, जीअं साईं GM सिंध। कराची ईस्ट प्रेस क्लब आहे ऐं कराची ईस्ट प्रेस क्लब जेके आहे सो प्रेस क्लब जेके मज़लूमनि जो आवाज़ु हूंदो आहे न ऐं मज़लूमनि जो आवाज़ु दुनिया में पहुचाईंदो आहे न। असां बि मज़लूम आहियूं, असांजो बि आवाज़ु इहा उमेद खे हिते आया आहियूं। असां सां बि राति नई करबला थी आहे। असांजो सिंध सभा जो सरवाण साईं असांजो चेयरमैन सिंधी इनाम खे राति वरी जबरी ॾाढ जे ज़रिए, दहशतगर्दी जे ज़रिए, हथियारनि जे ज़ोर ते वरी हुनखे मिसिंग कयो वियो आहे। असांजो जेको अफरो सफ़रो हाल आहे, असां पंहिंजनि माण्हुनि लाइ, पंहिंजनि अॻवाननि लाइ, पंहिंजनि कारकुननि लाइ जेको असांजो हाल आहे, असांजो ॿियो को बि रस्तो कोन्हे को ऐं एहतिजाज खां सवाइ ऐं उहो एहतिजाज असांजो पुरअमन आहे। असां सिंधवासियुनि खे हिन एहतिजाज जे ज़रिए शुद्ध था ॾियूं त सिंधवासियो अॼु राति ईद आहे। ईद खां हिकिड़ो ॾींहुं अॻु असांजो पार्टीअ जो चेयरमैन सिंधी इनाम खे जबरी मिसिंग कयो वियो आहे। असीं उन लाइ एहतिजाज ते वेठा आहियूं। असीं घुर था कयूं उन्हनि गैरतमंद बाशऊर ऐं कॉम्प्रस्टनि खां त असांजी मदद कयो ऐं सिंधी इनाम खे आज़ादीअ में असांखे मदद कराए, साईं इनाम खे आज़ादु कराए। असांजो जेको सिंध सभा जो फ़ैसिलो आहे, जेको असांजो हाल आहे, असां साईं लाइ हिते एहतिजाज करे वेठा आहियूं ऐं भली साईं इनाम खे न छॾींदा पर असांजो मैसेज त मिलियो न, असांजो सॾु त मिलियो न। असां चऊं था त असांजो मैसेज दुनिया ताईं वञे त सिंध में छा वहे पियो, छा वापराइजे पियो, केॾो ज़ुल्म आहे। असांजो हिकिड़ो लीडर आहे, काफ़ी अरसे खां जड़नि खां पोइ कोर्टनि जे ज़रिए आज़ादु थिए थो त हुनखे 4th शेड्यूल में हणियो थो वञे। वरी 4th शेड्यूल में हणण खां पोइ राति हुनखे वरी मिसिंग कयो आहे। असीं हिन एहतिजाज जे ज़रिए घुर कयूं था त साईं इनाम सूदो जेके बि माण्हू खंबियल आहिनि उन्हनि सभिनी खे आज़ादु कयो वञे ऐं हीअ खंबण गर्दी बंदि कई वञे। सिंधी इनाम खे आज़ादु कयो वञे ऐं हीअ जेकी दहशतगर्दी आहे, हीअ जेको माण्हू मारण आहे ऐं जेकी खंबण गर्दी आहे, इहा बंदि कई वञे ऐं हितां जे बाशऊर माण्हुनि खे बि सिंधी हुसैन ऐं सिंध सभा जे तरफ़ां अर्ज़ु आहे त अचो, असांजो अॻवान जेको आहे सो मिसिंग थी वियो आहे ऐं असांखे साथ ॾियो। सचल वारा आहियो, मारवाड़ वारा आहियो, सीता जा आहियो, मखदूम बिलावल जा आहियो, शाह नायक जा आहियो, शाहनाज शरकोट जा जेके बि गैरतमंद ऐं सिंधी भाइर आहियो, अचो असांजी मदद कयो। बेदो ई असांजो माण्हू जेको आहे सो खणी आयो, गुम करे छॾियो अथनि। हुनजे आज़ादी लाइ असांखे साथ ॾियो, जीअं ताक़त थी असां हुनखे आज़ादु कयूं। क़ौमी कारकुननि जी घुराऊं था, रियासती दहशतगर्दी। साथियों, अॼु ईद ॾियारे सतकोट प्रेस क्लब ते असां इलाही बुख हड़ताल ते वेठा आहियूं त असांजो मक़सदु त असांजो मुतालबो इहो आहे त असांजा प्यारा कई सालनि खां खॿे गुम थियल नेतारनि जे तरफ़ां अञा ताईं असांजे प्यारनि जो को त पतो न आहे। असां दुनिया पे अॼु ईद मल्हाए असां पंहिंजे वॾनि जी आज़ादी लाइ कंदकोट प्रेस क्लब ते इहो घुरंदियूं था आज़ादीअ जो। त हिते मुल्क में असां बार बार चयो आहे त कानून आहे, ऐन आहे, ख़ुदा पंहिंजे कानून ऐन जो ख़्यालु कयो। तव्हां पंहिंजे कानून खे बि टोड़ियो था ऐं ऐन जी बि लताड़ कयो था। तव्हां पाण ई पंहिंजे ऐननि ते नथा बीहो। असां इहो मुतालबो कंदासीं असांजे ॿारनि खे आज़ादु कयो वञे। उन सां गॾु उबैदुल्ला भेण खे जेको कंदकोट
खां 13 साल खां खंबे गुमकियल आहे। जो चाचो वीचारो वेठो आहे उन बि अॼु ईद न मल्हायो असां सां गॾु प्रेस क्लब ते अची करे वेठो आहे। दोस्त सदा वेठा आहिनि। असांजो कोई नौजवान मुंहिंजो बाबा डॉक्टर फतेहाबाद कोतो 10 सालनि खां लापता आहे ऐं असांजो क़ौमी कारकुन जेलनि में क़ैद आहिनि। कल राति ॿ ॾींहं पहिरियां कराची मां त असांजो लीडर सिंध सभा जो अॻवान सिंधी इनाम खे खंबे गुम कयो वियो आहे। असां हिन मुल्क खे ॿुधाइण था चाहियूं तव्हां अदम तशदुद वारे वार्ड खे नथा मञो। तव्हां चओ था असांखां गोरिला जंग थी वञे त असां चऊं था गुज़ारा असांखे मजबूर न कयो। इनाम सिंधी वीचारो मुकमल तरीक़े सां पंहिंजो एहतिजाज कंदो आहे, पंहिंजी क़ौम जी वारसी कंदो आहे। तव्हां को इहो पिरो अदम तशदुद वारे वार्ड तव्हां को ॾुगाए नथो। तव्हां चओ था असांजा जेको बलूचिस्तान में संगीन हाल आहिनि असां तव्हां सिंध में बि इहो पैदा करणु चाहियो था त ख़ुदारा असांजो थिया हुआसीं सिंधी क़ौम त बलूचिस्तान खां ॿीणो तव्हां खां असां हिसाबु वठंदासीं। तव्हां यादि कंदा वे असां पिरोमल तरीक़े सां तव्हां पंहिंजे वॾनि जी घुर कंदा। 10 साल असां घुर कयूं था पंहिंजे बाबा जी। तव्हां इनाम सिंधी खे बि खंबे गुम कयो वियो आहे। उबैदुल्लाह मेणे खे बि गुम कयो आहे। अरसलान सईद खे बि बचल बजाणीअ खे बि असांजा दोस्त तव्हां जेलनि में वारिया आहिनि। त असां ईद ॾियारे इहो अपील था कयूं त असांजे प्यारनि खे बाज़ाब कयो वञे। अक़वाम मुतहिदा यूरोपी यूनियन इंसानी हक़नि जे आला तंज़ीमनि खे असीं अपील था कयूं ख़ुदारा असांजो नोटिस वरितो वञे, असांजा प्यारा आज़ादु कया वञनि छाकाणि त असांजी बेचैनी ख़तमु थी वञे।